मां वेट करां सर हिकिड़ो साईं मोबाइल थोड़ी हट कजो भाउ। जो अवां इनके प्यार हो असां तव्हांखे प्यारा उन प्यार जे सदके तव्हां महिरबानी करे रोडनि ते हलो था गाॾियुनि में वियो था सफ़र पंहिंजो महफ़ूज़ बणायो। मोटरसाइकिल ते हेलमेट जो इस्तेमालु करिणो आहे, गाॾी में वेहण महिल पंहिंजो सीट बेल्ट जो इस्तेमालु करिणो आहे। हिदायत पे ये सारा कुछ जो भी है शो मुनक़्क़िद किया गया है। कोशिश ये है कि लोगों में एक तरह की पॉजिटिव एक्टिविटी का निकात होना चाहिए और लोगों में अवेयरनेस आनी चाहिए। ज़िले मटियारी में जश्न बहारा के सिलसिले में तारीख़ में पहिरियों भेरो 2 ॾींहंनि वारी गुलनि जी निमाश जो बाक़ायदा इफ्तिताह गवर्नमेंट MDM हाई स्कूल मटियारी में थी वियो। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच SSP मटियारी आसिफ भुगियो ऐं ॿियनि ज़िले ऑफिसरनि सां गॾु फ्लावर शो जो इफ्तिताह कयो। फ्लावर शो में शागिर्दनि उस्तादनि ज़िले ऑफिसरनि तोड़े आम शहरनि जी वॾे अंग में शिरकत। गुलनि जी निमाश में कुल 8 स्टाइल लगाया विया जिनमें मेलो खातो मोटर पुलिस मटियारी हैंड ग्राफिक्स बिरशा हैंड ग्राफिक्स गवर्नमेंट MDM हाई स्कूल मटियारी गवर्नमेंट हाई स्कूल सैदाबाद ऐं ॿियनि खातनि जा स्टाल लगाया विया। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच फ्लावर शो जी इफ्तिताही तकरीब के खिताब कंदे चयो त मटियारी जे अवाम लाइ बहार जी मौसम में पहिरियों भेरो गुलनि जी निमाश लगाई वई आहे जंहिंमें ज़िले इंतज़ामिया टाउन इंतज़ामिया मटियारी तइलीम ऐं ॿेले खाते जी ख़ासि सहकार शामिल आहिनि। हिन घटि ऐं पोस्ट जे माहौल में अहिड़ियूं सरगर्मियूं तेज़ हवा जी लहर वांगुरु आहिनि जिन सां न सिर्फ़ु असां फितरत खे वेझीअ खां महसूसु कंदासीं पर असां में मुआशिरी कुदरती माहौल खे बचाइण लाइ पिणु संजी सुजागी पैदा थींदी। हुन चयो त ज़िले जे ॿियनि हंधनि ते पिणु अहिड़ा फ्लावर शो मुनक़िद कया वेंदा। उन मौक़े ते टाउन चेयरमैन मटियारी सैयद सिकंदर अली शाह तक़रीब में आयल महिमाननि खे आजणो पेश कंदे ऐलान कयो त ईंदड़ साल गुलनि जी निमाश मटियारी जे अवामी पार्क में मुनक़िद कई वेंदी। ॿेले खाते जे ज़िले ऑफिसर आबिद हुसैन निंद ॿुधायो त गुलनि जी निमाश में बहार जे मौसम जा गुल जिन में बूटा नया गेंडो गुलाब जा गुल ऐं मोती वग़ैरह फ्लावर शो में रखिया विया आहिनि जॾहिं त सुख चैन बबुर बेद मुश्क निम इम्प्लांट्स सिंबल समेत ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिज पिणु रखिया विया आहिनि। 2 ॾींहंनि वारी गुलनि जी निमाश में शागिर्दनि तोड़े आम वॾे माण्हुनि वॾी दिलचस्पी वठी रहिया आहिनि जॾहिं त निमाश ॿिए ॾींहं खे सिर्फ़ु फीमेल्स लाइ मुख़्सिस कयो वियो आहे।